बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली। वाहन सईदाबाद में पीटीआई कारकुननि जो अब्दुल जब्बार चन्ना, अब्दुल रहीम बोज़दार, मोहम्मद करीम बिरोही, गुलशन भंड जी अॻवानी में नई मड़ियल हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज, मुज़ाहिरो, सख़्त नारेबाज़ी। पीपुल्स पार्टी ज़ाती मुफ़ादनि ते सिंध जी दिलि कराची MQM हवाले करे सिंध जी सौदेबाज़ी कई आहे जेका नामंज़ूर आहे। अॻवाननि जूं मीडिया सां ॻाल्हियूं। CM सिंध पंहिंजे चूंडियल तक सेवण ऐं भान सईदाबाद खे पाणी बि नाहे ॾेई सघियो, उहो बि इमरान ख़ान ख़िलाफ़ मुहिम ऐं सिंध जी सौदेबाज़ी जो हिसो बणियो आहे। वॾी नाइंसाफ़ी थी आहे। 15 सालन जी कारकर्दगी में अॼु ताईं पंहिंजे ओताक जे शाख में पाणी नथो ॾेई सघे, हू बि इमरान ख़ान जे ख़िलाफ़ अफ़सोस। हाणे ॾिसो MQM वारनि जे 30% कोटा उन्हनि खे आसिफ ज़रदारी ॾिए थो, 60% असांखे थो ॾिए। किथां जो इंसाफ़ आहे? हू रुगो करप्शन करण जे लाइ, इस्पताल जा पैसा खाइण जे लाइ। ऐं नवाज़ शरीफ़ सभई बंगला पंहिंजा उते लंडन में अथनि, पंहिंजा वापार उते अथनि, सभई नाइंसाफ़ी आहे मुल्क सॼे में। ऐं हिते सिंध तबाह हिननि कई आहे। महिरबानी करे असांजो हक़ आहे पाणी पीअणु साफ़। सेवण में पाणी कोन्हे, पसमा जेका आहे ॾंढ उन में माल वेठा आहिनि, ढोर वेठा आहिनि, गॾह वेठा आहिनि, माण्हू मिस्किन उतां पाणी पीअनि। हा बिल्कुलु हिन पंहिंजा पैसा हिननि सभिनी ॾेई ॿाहिरि अमेरिका जा पैसा आया, हिननि पैसा वठी 3-4 जेको बि मुल्क जो वज़ीर आज़म हुजे उहो सुठो साफ़ सुथरो हुजे, पोइ असांखे बि तसली थिए। हींअर 22 करोड़ आवाम रोडनि ते निकिरी आई आहे। ही बि हुकूमत करे न सघंदा, हिननि जो वॾो मसइलो आहे। ओपोज़िशन वारा अंदरि आहिनि ई कोन, ही छा बिल पास कंदा? कुझु नथा करे। हिकिड़ी मकड़नि खे गवर्नमेंट जे हिसाब सां रखियो वियो या गवर्नर ॾिनियूं हुयूं, इहे शयूं असां हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं। असां अॼु बि रोडनि ते आहियूं, सुभाणे बि इन जे हिसाब सां मुखालफ़त जे हिसाब सां रोडनि ते हूंदासीं। ऐं हीउ जेको करणु चाहींदा इहो तमामु ग़लति करे रहिया आहिनि। ही पंहिंजी अना ख़ातिर अवाम खे तकलीफ़ूं ॾेई रहिया आहिनि। असां इहा शइ बर्दाश्त कॾहिं कोन कंदासीं। ऐं मूंखे अफ़सोस थो थिए जेके माण्हू पंहिंजे तालकनि पंहिंजे ज़िले में पाणी नथा ॾियनि, उहे बि विया आहिनि इमरान ख़ान जे गवर्नमेंट ते किराइण लाइ। अफ़सोस आहे। मां उन्हनि खे इहा ॿुधाइण थो चाहियां, तव्हां जेके सिंध जे हक़ूक़नि ते धाड़ेल विहारींदो त हर हिकिड़े रोड ते PTI जा टाइगर बि तव्हांजे ख़िलाफ़ मुज़ाहिरा कंदा। ऐं परमुन असां रहण था चाहियूं, असांखे परमुन रहण ॾियो। ऐं तव्हां पंहिंजे तालकनि में पाणी नथा ॾेई सघो, तव्हां विया हो पंहिंजे इमरान ख़ान जे गवर्नमेंट खे किराइण। मतलब इहो आहे जेको हिननि ॿाहिरीं कुवतनि खे लाबियुनि खे गॾु करे हितां जेके 7-8 पार्टियूं गॾिजी सॼी हिकिड़े इमरान ख़ान खे, जे अगरि इमरान ख़ान खज़ाने जा मुंहुं खोले हा त सवाल ई पैदा न आहे जो हिननि खां खटी न। पर हू ईमानदार माण्हू आहे, सचो आहे, मुख़लिस आहे। तंहिंजे करे हुन चयो गवर्नमेंट वञे त वञण ॾींदुसि, मां कमेंटमेंट न कंदुसि।